ही हुयव दरिया जा थदकार जेके तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा छो त तव्हांजा ही बलूंगड़ा कंहिं न कम जा दुश्मन अनाज जा इन्हनि खे वठी आया हो दरिया ख़ान सां मुहादो अटकाइण जे लाइ। मुहादो अटकाइणो अथई त पाण अचो ॿई ॼणा त दरिया में ॿोड़े मारियांव छो त दरिया पंहिंजे दुश्मननि खे ॿोड़ींदो आहे ऐं पंहिंजे सजणनि खे तारींदो आहे। एक्सक्यूज मी मिस्टर दरिया खान साहब, ही ॿई असांजा मुजरिम त बहितर इहो ई त ही ॿई तव्हां असांजे हवाले कयो। वापसि त कॾहिं बि कोन कया वेंदा छो त ही मुंहिंजे तॾे ते आया। मां तॾे जो किनो न आहियां। नंगनि ऐं तंगनि जो बि मुहाफ़िज़ आहियां, अहिड़नि जवाननि जो बि मुहाफ़िज़ आहे जेको मुंहिंजी पनाह में अची त किरिया आहिनि। दरिया खान तूं पराई दुश्मनीअ खे पंहिंजी नीची में अवज त पए अथसि। सावल ॻाल्हि ॿुध कन खोले, हिन दरिया ख़ान खे दुश्मनी पालण जो को बि शौक़ु कोन्हे। तूं छा मूंसां दुश्मनी कंदे? ॿी ॻाल्हि ॿई ॼणा कन खोले ॿुधो। हिकु त मां दुश्मनी कंदो न आहियां, जेकॾहिं मां दुश्मनी कंदो बि आहियां न पोइ सिर्फ़ तिरीअ ते रखी कंदो आहियां ऐं दुश्मन खे गब्बर ताईं बि सुकून सां सुम्हण न आहे ॾींदो। अच्छा कमाल, इन जो मतिलब त तूं असांजा दुश्मन असांजे हवाले कोन कंदे। जेके मुंहिंजी पनाह में आया ईअं सम्झ त मुंहिंजी पनाह में आहे। मुंहिंजा बच्चा आहिनि, उन्हनि खे लोथे मां हितां न कढंदुसि। एॾो मां तॾे जो किनो न आहियां छो त मुंहिंजो नालो दरिया ख़ान आहे। दरिया ख़ान दुश्मननि खे ॿोड़े ऐं पंहिंजे सजणनि खे तारे। दरिया जॾहिं वसी दिलि रखंदो आहियां, वसी दिलि। हाणे हलण जी कयो, हलो हलो हलण जी कयो, हिननि खे मरम पटी कयो। हलो ही मरंदो मरंदो ही मरंदो, मुराद ऐं शेरनि सां गॾु ही बि मरंदो। राहुल खान दुश्मन जो बूथ आहे, हिते अजायो ज़ोर आज़माई करे मात खाइण जो असांखे को बि शौक़ु कोन्हे। वापसि था हलां ऐं ॻोठां तयारी करे वरी था अचो। काॾे वेंदो हे? तूं सही थो चई, ही इज़त सां कोन मञंदो ऐं हिन खे सम्झाइण अजाए। अचो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।